अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां आलू गोश्त भाॼी जेका थींदी आहे उहा आम लेकिन थोरे फ़र्क़ सां। इहा आहे गोश्त मुंहिंजो तक़रीबन अधु किलो, कारा मिर्च, दही, टमाटा, पटाटा, बसर, सावा धाणा, सावा मिर्च, ऐं हीअ आहे साबित गरम मसालो, ऐं आहे 1 चमचो खाइण वारो थूम अदरक। अच्छा, ही गरम मसालो मां पहिरीं हिन गोश्त में ई मां गोश्त ओॿारियो आहे सिर्फ़ु, ऐं हिन में हिन मिक़दार में गरम मसालो इस्तेमालु कयो आहे। हीउ बिल्कुलु ॾिसो ख़ुश्क थियल गोश्त आहे। हाणे मां तव्हांखे ॾसींदी वेंदमि, मुंहिंजा मसाला सभु तव्हांजे साम्हूं आहिनि, उहे विझंदी वेंदसि त तव्हांखे ॿुधाईंदी वेंदसि। ऐं हीउ गोश्त बिल्कुलु ॾिसो ख़ुश्क आहे, ऐं इहे तव्हांजे साम्हूं ॾिसो बिल्कुलु पची वियो आहे, ओॿारियो आहे सिर्फ़ु मूं हिन में ही साबित गरम मसालो विझी, ॿियो कुझु बि न। टाइम जी कमी थी हुजे इन करे थोरो जेको आहे सो करिणो थो पवे। ऐं मां मुंहिंजी कढ़ाई गरम थियण वारी आहे, हिन में तेल मां इस्तेमालु कंदी आहियां। तव्हां वटि जेको बि तेल आहे उन ते त का पाबंदी न आहे, जेको बि माण्हू इस्तेमालु करे सघे थो। अच्छा, मुंहिंजो गोश्त ई बकरे जो आहे, तव्हां हिन में गाओ बि इस्तेमालु करे सघो था, इन ई तरीक़े सां मुर्गी बि इस्तेमालु करे सघो था। मूं थोरो टाइम जी घटिताईअ जे करे गोश्त खे थोरो ओॿारे रखियो आहे 10 मिंट खनि। हाणे मुंहिंजी कढ़ाई गरम थी वई आहे, मां हिन में विझंदसि तेल। तक़रीबन 1 कप तेल जो मूं इस्तेमालु कयो आहे, नंढो नॉर्मल। ऐं ही बसर आहिनि 2 खनि आहिनि, तव्हांजे साम्हूं आहिनि 2 बसर आहिनि, पर नंढड़ा न आहिनि, थोरा वॾा आहिनि, नॉर्मल जेके थींदा आहिनि। मां हिन पहिरियां दाग कंदसि, बाक़ी जीअं जीअं अॻिते तयारी थींदी वेंदी त मां तव्हांखे आसानीअ सां ॾेखारींदी वेंदसि। अच्छा नाज़रीन, ही मुंहिंजा बसर तव्हां ॾिसो, हिननि जो कलर बिल्कुलु जेको आहे सो गोल्डन आहे। मां हिन में हाणे विझंदसि 1 चमचो खाइण वारो आहे थूम अदरक, ऐं इहा आहिनि टमाटा। हीअ बि तक़रीबन 2 खां 3 नॉर्मल आहिनि, ज़्यादा न आहिनि, जेतिरा असां आम भाॼीअ में विझंदा आहियूं। हमेशह मां जेको आहे न चुल्हे जी बाहि घटि करे पोइ मसाला विझंदी आहियां, न त सड़ण जो हूंदो आहे हिन में। त बसर या सुका धाणा 1 चमचो मूं हिन में विधो आहे, ऐं 1 चमचो लूणु, ऐं इहा आहिनि मिर्च पीठल 2 चमचा। हेठि बिल्कुलु थोरी, हेठि घणी विझण सां जेको आहे सो भाॼी असांजी कारी थी वेंदी आहे। ऐं इहा आहे पीठल गरम मसालो, हीउ बि मां थोरो इस्तेमालु कंदसि, जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त मां पहिरियां ई हुन में इस्तेमालु करे चुकी आहियां साबित गरम मसालो। ऐं इहा आहिनि कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चमचो। जो मसालो भुॼी रहियो आहे, टमाटा जेके आहिनि उहे हिनखे मां 2 मिंट थोरो पाणी विझंदसि त जीअं सुठे तरीक़े सां ॻरी वञनि, ऐं बिल्कुलु सही तरीक़े सां मसालो पहिरियों भुञी, पोइ हिन में जीअं टमाटे जो कचोपन ख़तमु थी वञे ऐं मसालो बि असांजो सही ॻरी वञे, पोइ मां हिन में विझंदसि गोश्त ऐं पटाटा गॾे। इन करे जो मुंहिंजो गोश्त पहिरियां थोरो उबरियल आहे। हा, ॻाल्हि पे कई त मां बाहि घटि करे पोइ मसाला विझंदी आहियां। बाहि घटि इन करे बि कंदी आहियां त मूंखे ॾाढो डपु लॻंदो आहे। हाणे कुझु ॾींहं पहिरियां चांहि पई ठाही त ख़बर न आहे कीअं मुंहिंजे पाइप खे बाहि वठी वई, ऐं मुंहिंजो किचन सॼो तव्हांजे साम्हूं आहे सड़ी वियो आहे। मुंहिंजो चुल्हो बिल्कुलु सड़ी वियो, जेको मूं काफ़ी हिनखे साफ़ु करे थोरो कंडीशन में आंदो आहे।
पर अञा बि ॼण साफ़ न आहे, इन करे मूंखे यानी नुक़सानु थियो। हाणे चुल्हो बि मटाइणो पवंदो, मुंहिंजा सॼा वॉलपेपर वग़ैरह उहे बि सड़ी विया। इन करे गैस सां एहतियात कजे। मुंहिंजो सभु मसालनि जूं भरनियूं सड़ी वियूं, उहे मूंखे नयूं वठणियूं पियूं। यानी मुंहिंजो अधु किचन सड़ी वियो ऐं परेशानी अलॻि करणी पई। हिन खे 2 मिंटनि लाइ मूं जेको आहे सो ढक ॾिनो आहे त जीअं मुंहिंजा टमाटा वग़ैरह सही तरीक़े सां ॻरी वञनि। एहतियात ज़रूरी आहे कि पाइप आहिनि गैस जा, हिननि जो जेको आहे न ज़रूरी आहे कि झटि जेको आहे सो हिननि लीक था थियनि, इन्हनि मां बाहि थी लॻे किचन में। कुझु माण्हू एॾो गैस वधाए खाधो वाधो पचाईंदा आहिनि। असांखे हेतिरो गैस खपे जेको देगिड़ीअ जे हेठां हुजे, तए जे बि हेठां हुजे, न कि उन जे मथां हुजे। जीअं असां पटाटा वग़ैरह तरींदा आहियूं, एॾी बाहि हूंदी आहे जो उहो तए ते जेको आहे सो लॻंदी आहे पई ऐं उहा असांखे नुक़सानु ॾेई सघे थी। मसालो बिल्कुलु तयारु आहे तव्हांजे साम्हूं। हाणे हिन में गोश्त विझंदसि मां। मुंहिंजो 1 किलो गोश्त आहे ऐं तक़रीबन 1 पाव पटाटा आहिनि, इन खां ज़्यादा न आहिनि। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ ते जेतिरो पचायो ओतिरो मसालो वधाए सघो था। तव्हां पचाए ज़रूरु पचाइजो ऐं खाइजो, तव्हांखे पसंदि ईंदी बिल्कुलु। हाणे हिनखे मूं हिन में ॿियो कुझु बि न विधो आहे, सिर्फ़ु उहो मसालो ई आहे, पटाटा ऐं गोश्त आहे। हिनखे 2-3 मिंट मां ढक ॾींदसि त जीअं सही तरीक़े सां भुॼी सघे, पची सघे। अच्छा नाज़रीन, तव्हांजे साम्हूं ई मूं हिनखे ढक ॾिनो, तव्हां ॾिसी सघो था त हिन बिल्कुलु ई भुॼी वियो आहे। हिन में हाणे मां विझंदसि दही, तक़रीबन 1/2 पाव आहे दही। उनखे फेटे उन जी सफ़ा गुठलियूं ऐं अच्छा कोशिशि कयो दही थोरी घाटी हुजे, पाणीअ वारी जेको आहे न हुजे, घणो पाणी न थिए हिन में दहीअ में। त इहे जेका दही 1/2 पाव यानी हिकिड़ी हीअ नंढी प्याली, जेके नंढियूं प्यालियूं हूंदियूं आहिनि, हीअ मुंहिंजी फुल 1/2 पाव तव्हां नापींदव न त एतिरी दही थींदी, इन खां घणी ज़रूरत कोन्हे। ऐं इहा आहिनि कारा मिर्च, बसि एतिरा, यानी 1 चमचो आहे नंढो चांहि वारो चमचो। कारनि मिर्चनि सां गोश्त में सुठी ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो ईंदो आहे। पर ईअं कोन्हे त हर गोश्त में कारा मिर्च पवंदा आहिनि, हर गोश्त में दही पवंदी आहे, हर गोश्त में जेको आहे सो टमाटा पवंदा आहिनि। हर चीज़ जी पंहिंजी पंहिंजी अलॻि अलॻि वैरायटियूं आहिनि ऐं अलॻि अलॻि टेस्टूं आहिनि। बाक़ी त असांजे हथ में आहे त असां कहिड़ो खाधो खाइणु पसंदि कयूं था। हाणे हिन में दही विझी आहे, दहीअ में बि पंहिंजो काफ़ी पाणी थींदो आहे, इन करे हिनखे मूं ढक ॾेई छॾियो आहे वरी 2 मिंट त सही तरीक़े सां उहो बि पाणी ख़तमु थिएसि। अच्छा त नाज़रीन, तव्हांजे साम्हूं हिन में दही विधी ऐं बिल्कुलु मुंहिंजो गोश्त भुॼी बिल्कुलु हिन आवाज़ तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो त हिन बिल्कुलु पाणी न आहे। ऐं हिन कलर बि तव्हां ॾिसो, हाणे मां हिन में विझंदसि पाणी एतिरो जेतिरो मां हिन में रहो कंदसि। आलू गोश्त जो मतिलबु रहो, पटाटा गोश्त मतिलबु रहो ज़रूरी आहे, रहो शोरबो। कुझु माण्हू शोरबो चवंदा आहिनि, कुझु रहो चवंदा आहिनि। अञा हिन में तक़रीबन मां 2 प्यालियूं ही पाणीअ जूं जेको आहे सो विझंदसि। ही 2 प्याली मूं हिन में विधी आहे, तव्हांजे साम्हूं आहे। हाणे हिनखे तक़रीबन 10 मिंट
तक़रीबन 10 मिंट मां हिनखे ढक लॻाईंदसि त जीअं हिन जो रओ घाटो थिए ऐं मुंहिंजा पटाटा पची वञनि। मुंहिंजो गोश्त त बिल्कुलु पकल आहे। हा त नाज़रीन, मूं हुन में 2 प्यालियूं पाणीअ जूं विझी या कप विझी रखिया तव्हांजे साम्हूं। हाणे ही तव्हां ॾिसी सघो था त हिन में मूं सभु कुझु विधो। हिन में सिर्फ़ु जेको आहे न हाणे सावा धाणा विझंदसि ऐं मुंहिंजो गोश्त त पहिरियां ई थोरो उबरियल हो, पकल हो, ऐं पटाटा तव्हां ॾिसी सघो था तव्हांजे साम्हूं आहिनि त ही बिल्कुलु रझी विया आहिनि। ऐं हीअ भाॼी ज़रूरु तव्हां जेको आहे पचाइजो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे लाइक कजो ऐं हीअ आहिनि धाणा ऐं मिर्च, ऐं सब्सक्राइब कजो, अॻिते शेयर कजो, दुआउनि में यादि कजो। तव्हांजे साम्हूं बिल्कुलु तयारु आहे, रेडी। हिनखे तव्हां नान सां, चपातीअ सां, पंहिंजे घर जे मानीअ सां, चांवरनि सां इस्तेमालु करे सघो था, खाई सघो था। मां तव्हांजे दुआउनि जी मुंतज़िर। अल्लाह हाफ़िज़।